नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त है कराची मां खबरी कराची जिले के कोरंगी जे जमान टाउन थाने में टिकटाकर अंबरीन सां मुबैना ज़्यादती जो इंकशाफ थियो है। नारी जो चवण है त जमान टाउन थाने ते पुलिस एहलकार उस्मान के खिलाफ शिकायत करण वयसि त हिन उते बि मूंखे ज़्यादती जो निशानो बणायो ऐं हिक एहलकार के थाने जी गेट ते चौकीदारी लाइ बीहारे छॾियो। टिकटाकर अंबरीन जो चवण आहे त मूंखे पुलिस में वञण जो शौक़ हो। उस्मान मूंखे टिकटाक ठाहिण जे लाइ हथियार ॾींदो हो ऐं मोबाइल में घुमाईंदो हो। नारी जो चवण आहे त नौकरी ॾियारण जे बहाने पहिरीं भेरो हिन गेस्ट हाउस में ज़बरदस्ती ज़्यादती जो निशानो बणायो ऐं मुंहिंजी वीडियो ठाहे मूंखे लाॻीदो ब्लैकमेल कंदो रहियो, ज़्यादती जो निशानो बणाईंदो रहियो। ॿिए पासे पुलिस जो चवण आहे त नारी सां ज़्यादती में मुलविस एहलकार उस्मान खे गुज़िरियल ॾींहुं गुलशन इक़बाल में गिरफ़्तार कयो वियो हो। जवाबदार बुंग लाइ अगवा केस में 5 साथियुनि सूदो गिरफ़्तार कयो वियो। पुलिस जो चवण आहे त टिकटाकर अंबरीन सां ज़्यादती जे ख़िलाफ़ एहलकार उस्मान ते जमान टाउन में बि केस दाख़िल कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।